अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंहिंजा जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हाणे छा वाकई चाकर ख़ान मारिजी वियो? हाणे दिलावर ख़ान जी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेही रहंदो? आख़िर छा थींदो नेक्स्ट एपिसोड में, छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा, शायदि को सो वर्क यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट कान था कयूं। दरअसल दोस्तों, इहो कोमल इहो ख़्वाबु ॾिसंदी आहे, छो त उनखे चाकर ख़ान चयो त मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश इहा ई आहे, तूं प्यार जो इज़हार कर मूंसां। ऐं इन जे करे ख़्वाबु ॾिसंदी आहे तुंहिंजो पीउ उनखे मारे थो चाकर ख़ान खे, तॾहिं उहे रड़ करे उथंदी आहे। पोइ हू पंहिंजे प्यार जो इज़हार कंदी आहे। आख़िरी चाकर ख़ान जी ख़्वाहिश पूरी कंदी आहे, जेका अकबर ख़ान खे ॻाल्हि न वणंदी आहे। दोस्तों, इहे अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ड्रामो त भरपूर ऐं बहितरीनु हली रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे, ॾाढो सुठो हली रहियो आहे। ऐं अचण वारा एपिसोड बि हाई लेवल जा थींदा। अगरि वीडियो सुठी लॻे त लाइक कजो। अगरि अहिड़ा अपडेट तव्हांखे ॿिया खपनि त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾिजो। अगरि हिन जे बारे में राय ॾियणु चाहियो था त कमेंट सेक्शन में मैसेज लिखो था, ऐं उहो असां मैसेज पढ़ंदासीं दोस्तों।